हिकिड़े ॾींहुं शींहुं शिकार ते निकितो। शींहं सां गॾु रिछ बि हुयो ऐं लूमड़ी बि गॾु हुई। हिननि टिनी गॾिजी शिकार कयो ऐं 3 जानवर शिकार कया। टिनि जानवरनि में गऊं, हरण ऐं खरगोश। टिनी ॼणनि गॾिजी जॾहिं शिकार गॾु कयो, शींहं रिछ खे चयो त हाणे तूं शिकार जी विरासत कर। रिछ चयो इहो त को मसइलो ई कोन्हे को, तव्हां वॾा हो, गऊं तव्हांजी। ॿिए नंबर ते मां, हरण मुंहिंजो, ऐं टे नंबर ते लूमड़ी आहे, उनजे करे खरगोश लूमड़ीअ खे था ॾियूं। शींहं खे तमामु घणी कावड़ अची वई। ठका जो चंबो कढाई रिछ खे त रिछ मरी पियो। उनखां पोइ शींहं लूमड़ीअ खे चयो त हाणे शिकार जी विरासत तूं कर। लूमड़ीअ शींहं खे चयो त विरासत त को मसइलो ई कोन्हे, गऊं सुबुह जो खाइजो, हरण मंझंदि जो खाइजो ऐं खरगोश राति जो खाइजो। शींहं हैरान थी वियो। शींहं लूमड़ीअ खां पुछियो त एॾी ज़बरदस्त विरासत तो किथां सिखी? चयईं त रिछ जे अंजाम मां, रिछ जी मौत मां। तो दोस्तो, असल में ॻाल्हि इहा न आहे हूंदी त केरु ॻाल्हाइणु सिखी वञे। असल में अकुलु इन में आहे त छा ॻाल्हाइणो आहे। असल में अकुलु इन में आहे त छा ॻाल्हाइणो आहे ऐं कहिड़ी तरह फ़ैसिला करणा आहिनि। दोस्तो, वीडियो पसंदि अचे त लाइक कमेंट शेयर ज़रूरु कजो, पेज खे फॉलो कजो।